माखीअ खों भी मिठड़ी प्यारी साध संगत जी तहां श्रवण करे रहा हो श्रीमद भगवत गीता में 8वें अध्याय जो महात्म 8वां अध्याय तहां अक्षर ब्रह्म योग नाले सां श्रवण कयो। छा थींदो आहे 8वां अध्याय जेको तहां ॿुधो या पढ़ो घर में तो उनजो लाभ कहिड़ो आहे त भगवान शिव शंकर भोलेनाथ आशुतोष औढ़रदानी जगत जननी ब्रह्म विद्या माता पार्वती के ॿुधाए रहिया आहिनि असांजे कल्याण जे लाइ। भगवान शिव जी चवनि था त हे देवी पार्वती हाणे 8वें अध्याय जो महात्म ॿुधो। दक्षिण दिशा में आमरदक नाले हिकिड़ो मशहूर नगर आहे। दक्षिण दिशा में कहिड़ो नगर आहे? वंश रूबल रूह ते बल ॾे थोड़ो ध्यान ॾेई ॿुधो हा न। आमरदक नगर जो नालो। उते हिकिड़ो ब्राह्मण देवता रहंदो उन जो नालो भाव शर्मा। भाव शर्मा शर्मा तो सरनेम हूंदी आहे हा न ऐं उनजो नालो भाव शर्मा। जंहिं हिकु गणिका खे पंहिंजी स्त्री बणाए रखियो हो। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे ओम राधे श्याम ओम सीताराम। उन गणिका के पंहिंजी स्त्री बनाए रखियो जाल बनाए रखियो। हू मांस खाईंदो हो ऐं शराब पीअंदो हो। चओ हरे राम। माण्हुनि जो धन भी चोराईंदो हुयो ऐं पराई जाइफुनि सां संग भी कंदो हो। एतिरो ही न शिकार भी खेॾंदो जीवन के मारींदो। इहे सभु जेके भी इन कर्म ब्राह्मण जे उलट आहिनि पाप आहिनि न करणु खपनि इहे कंहिंखे भी पर ब्राह्मण थी करे कंदो हो। चओ हरे राम। ऐं ब्राह्मणनि जो स्वभाव दयालु हूंदो आहे पर उनजो स्वभाव ॾाढो क्रोधी हुयो गुस्से वारो। ॾिसो गौ माता जो स्वभाव कीअं हूंदो आहे दयालु हा न करुणा सां भरियल। ऐं नांग खे थोड़ो पेर लगी वञे त जान खतरे में वो ये न ॾिसंदो भूले भटके तव्हांजो पेर लगी वियो आहे छा थी वियो आहे। त जंहिंजो जीअं स्वभाव हूंदो आहे उनखे ओड़ो चोलो मिलंदो आहे। पर ब्राह्मण थी करे दया न करे शुभ कर्म न करे त केॾो ख़तरनाक आहे। वरी उनखे ब्राह्मण जो चोलो काॾो मिलंदो। चओ हरे कृष्ण। इन करे हर इंसान के खूब दया धर्म भक्ति करण खपे। जब दया धर्म नहीं मन में मुखड़ा क्या देखे दर्पण में। चओ हरे राम। हिकिड़े ॾींहुं दारू पीअण वारनि जो समाज कठो थियल हुयो। दोस्त यार सभु पीअण खाइण वारा। उते भाव शर्मा पेट भरे दारू पीतो। तमामु घणो पीअण करे उनखे अजीर्ण थी वई। अजीर्ण यानी अपच थी वई डाइजेशन बिगड़ियो ऐं तड़फंदे तड़फंदे हू पापी मरी वयो। चओ हरे कृष्ण ओम राधे श्याम। तव्हांखे सत्संग जो समय मां जानकारी ॾियां 6 बजे खां अथव ठीकु आहे न। अॼु तव्हां थोरो लेट आया हो घणी देरि 11 मिंट लेट आया हो। सुभाणे खां ध्यानु रखिजो थोरो ठीकु आहे न। सुभाणे खां 11 मिंट बिफोर 5 मिंट पहिरियों अची वञो 6 खां ठीकु आहे। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। ध्यान ॾेई ॿुधो भाई ध्यान ॾेई ॿुधो वरी भी। आमरदक नाले शहर में भाव शर्मा नाले ब्राह्मण रहंदो। ॾाढा पाप कंदो दारू पीअंदो जीवन के मारींदो कूड़ ॻाल्हाईंदो चोरी कंदो शराब पीअंदो। हिकु ॾींहुं एॾी शराब पीतई कि शराब पी पी करे जय गोपाल थी वियो।
गुजारे वियो। चओ हरे राम। ऐं ख़बर तो अगलो जन्म उनखे कहिड़ो मिलियो, ताड़ जे वण जो। चओ हरे राम। ॾिसो अद्भुत भगवान जी रचना आहे। ताड़ जे वण जो जन्म छो मिलियुसि? छो जो ताड़ जे वण मां छा ठहंदी आहे? शराब ठहंदी आहे, मदिरा ठहंदी आहे। ताड़ी जंहिंखे चइबो आहे, ताड़ी हलाइण वारी न, नानक राम पीअण वारी हिकिड़ी ताड़ी थींदी आहे, उहा उन मां ठहंदी आहे। तंहिंजे करे ब्राह्मण थी करे शराब पीतई त उनखे ताड़ जे वण में जन्म मिलियो, ताड़ जो वण ठहियो। उन वण जी घाटी ऐं थधी छांव जे हेठां ब्रह्म राक्षस भाव वारा हिकिड़ा ज़ाल मुड़ुस रहंदा, पति पत्नी ब्रह्म राक्षस। उन्हनि जे पूरबले जन्म जी कथा हिन रीत आहे, थोरो ध्यानु ॾेई ॿुधो। हो त पाप करे वण ठही वियो, वरी उन वण जे हेठां हिकिड़ा जोड़ी ब्रह्म राक्षस रहंदा, पति पत्नी। हाणे उन जी कथा थी हले वरी। कुशीबल नाले हिकु ब्राह्मण हो, जेको वेद वेदांगन जे ज्ञान जो जानकार हो, सभिनी शास्त्रनि जे अर्थ जो ज्ञाता, सदाचारी हो। संदसि धर्म पत्नी जो नालो हो कुमती। छा नालो हो? हा, उहा ॾाढे खोटे वीचारनि वारी हुई। यानी कुमती उनजो नालो पइजी वियो हूंदो। या दुर्योधन नालो न हुयो, दुर्योधन जो नालो हो सुयोधन, पर अहिड़ा दुखद कर्म कई कि उनजो नालो पइजी वियो दुर्योधन। चओ हरे राम। हाणे भगवान जो नालो त श्री कृष्ण आहे, पर एॾी करुणा कई कि करुणा सागर दीन बंधु दीन दयालु, हा न, अपार करुणा सिंधु, उन जा नाला पइजी विया। त उनजे ज़ाल जो नालो छा हो? कुमती। उहा ॾाढी खोटे मत वारी हुई। उहो ब्राह्मण विद्वान हुअण खां पोइ बि लालच जे वश पंहिंजी स्त्रीअ सां गॾु रोज़ मीहूं, काल पुरुष ऐं घोड़ा आदिक वॾा दान वठंदो हो, ऐं ॿियनि ब्राह्मणनि लाइ वरतल दान जा पैसा बि उन्हनि खे न ॾींदो, पाण खाई वेंदो हो। उहे ॿई ज़ाल मुड़ुस ई काल जे वस मौत खे प्राप्त थी ब्रह्म राक्षस थिया। यानी उन वण जे हेठां जेको जोड़ो रहंदो हो ब्रह्म राक्षस, पिछले जन्म में उहे बि ब्राह्मण हा, हाणे राक्षस बणिजा। उन्हनि जा कर्म बि सुठा न हा। उहे ॿई उञ यानी सम्झो था न? हिकु ॾींहुं सॼो ॾींहुं पाणी न मिलियो त तव्हांखे छा लॻंदी? छा लॻंदी? प्यास खे ई उञ चइबो अथव सिंधीअ में। सम्झो सिंधी साईं, हा न? उञ यानी प्यास। चओ हरे राम। उहे ॿई उञ ऐं बुखायल, बुखायल यानी हंगरी, बुखायल यानी हा भूखो, बुख में उञायल बुखायल हलाख थी धरतीअ ते घुमंदे उन्ही ताड़ जे वण वटि आया ऐं उन जे हेठां आराम करण लॻा। चओ हरे राम। आराम कॾहिं मिलंदो आहे? जॾहिं आ ऐं राम खे संधि कयो। आ धन राम, राम खे जॾहिं सॾ कंदव आ राम, तॾहिं मिलंदो असांखे आराम। चओ न, हे हरे हरे राम, हे राम, आराम, तॾहिं त मिलंदो आराम। त उहे आराम करण लॻा। तंहिंखां पोइ ज़ाल मुड़ुस खां पुछो त असांजो ही वॾो दुख कीअं लहंदो, कीअं हिन ब्रह्म राक्षस वारी जूण खां मुक्ति मिलंदी? तॾहिं उन ब्राह्मण चयो त ब्रह्म विद्या जो उपदेश, अध्यात्म तत्व जे वीचार ऐं कर्मनि जे ज्ञान बिना कंहिं बि रीति इन कष्ट खां छुटकारो न थी सघंदो आहे। इहो ॿुधी ज़ाल पुछो त स्वामी ब्रह्म छा आहे, अध्यात्म छा आहे ऐं कर्म कहिड़ा आहिनि? इहो ई श्लोक हिन अध्याय में शुरूआत में आयो हुओ। भक्त अर्जुन महाराज पुछियो ब्रह्म कंहिंखे चइबो आहे, अध्यात्म कंहिंखे चइबो आहे, कर्म कंहिंखे चइबो आहे, अधियज्ञ अधिभूत कंहिंखे चइबो आहे? अंत समय माण्हू कीअं तव्हांखे यादि करे भक्त तव्हांखे पाईंदो आहे? इहे 8 सवाल कया की न अर्जुन महाराज? यादि अथव? ॿुधो था ध्यान सां भगवत गीता। चओ हरे कृष्ण।
आखिर तो वीचारा ब्राह्मण कुल में हुआ न, तो उन्होंने पढ़ाई तो कई हुई न। चो जय श्री कृष्ण। कर्म खोटा कया हा, अंत समय प्रभु याद न आया। तो हाणे उहा धर्म पत्नी पुछे थी ब्रह्म राक्षस पति को कि छुटकारो थींदो। तो पति देव चवन था पिया त अध्यात्म तत्व यानी आत्म ज्ञान जे विचार ए कर्मन जे बिना मुक्ति न मिलंदी आ, दुखन को छुटकारो न थी सघंदो आहे। इहो ॿुधी ज़ाल पुछो त स्वामी किम ब्रह्म, ब्रह्म छा आहे, किम अध्यात्म, अध्यात्म छा आहे, कर्म कहिड़ा आहिनि। हाणे जो ये सवाल पुछा संदस ज़ाल जे एतिरे पुछंदे ई जेको अचरज वारो हादसो थियो सो ॿुधो। चओ हरे राम। ओॾी महिल अचानक छा थियो, अचरज थियो, चमत्कार थियो। कहिड़ो चमत्कार थियो? ज़ाल जेकी कुछ पुछो हो सो जुमलो श्री गीता जे 8 अध्याय जो अध श्लोक थियो। किम ब्रह्म किम अध्यात्म, हा न, किम ब्रह्म, ब्रह्म छाए, किम अध्यात्म, अध्यात्म छाए, किम अधिभूत है, अधिभूत कंहिंखे चइबो आहे, किम अधियज्ञ है, अधियज्ञ कंहिंखे चइबो आहे। इहो अध श्लोक थियो गीता जो। चओ हरे राम। उन्हीअ खे ॿुधंदे ई उहो वण तंहिं महिल ई ताड़ जे रूप खे त्यागे भाव शर्मा नाले ब्राह्मण बणिजी वियो। चओ हरे राम। हाणे उहो अध श्लोक ॿुधी करे उहो जेको भाव शर्मा नाले जेको ताड़ जो वण थियो न, उहो छा ठही वियो, ब्राह्मण बणिजी वियो वरी। ऐं ज्ञान प्राप्त थियण जे करे हू निर्मल मन वारो थियो। मन बि उन जो पवित्र थी वियो साध संगत जी, ऐं पाप जे जूणीअ खां मुक्त थी वियो। ऐं उन अध श्लोक जे महात्म साईं ज़ाल मुड़स बि मुक्त थी विया। बोलो वृंदावन बिहारी। केॾी वॾी ॻाल्हि थी वई भाई। गीता जो अध श्लोक उहो बि प्रेत जूणीअ में, उहो बि भूले भटके यादि थी वियो त 3 राक्षस मुक्तिअ खे पाए वरितो। कमाल। हरे राम। इन करे संत चवंदा आहिनि, ऐं तव्हांखे बि असां रोज़ चवंदा आहियूं कि 2-4 श्लोक यादि करे वठो गीता जा, भागवत जा, रामायण जा। उहे रोज़ पढ़ो, रोज़ पढ़ो, रोज़ पढ़ो, उहे यादि कयो। चओ हरे कृष्ण। तॾहिं प्राण वेंदा आहिनि। चवंदा आहिनि गीता ॿुधाएसि गीता। त गीता बि केरु ॿुधंदो जंहिं जीते जी पढ़ी ॿुधी हुजे न ॿुधी हूंदई, पढ़ी न हूंदई त अंत समय कन ई साथ न ॾींदा उन जा। चओ हरे कृष्ण। कई माण्हू वरी अहिड़ा, बाबा हे पोटो आयो अथई, पोटो हिनखे ॾिस, आशीष ॾेस, हे आयो अथई, मंगलू आयो अथई, हे ॾिस अटकू आयो अथई। वञे भॻवान ॾे हुनजो चित्ती अटकूअ में अटकी पियो। अंत समय खानदान ॾेखारींदा आहिनि, कुल ॾेखारींदा आहिनि। अरे राम जो नालो चवायो अंत समय, गीता ॿुधायो, भागवत ॿुधायो, प्रभुअ जी यादि करायो, भॻवान जी छवि चारों तरफ़ रखी छॾियो। जाॾे अखि वञे ओॾे कृष्ण मुरारी। हा न भाई, तॾहिं त वञी कुझु तरण तारी थे। हरे कृष्ण। देव योग सां ॾिसो, धोखे में अध श्लोक निकिरियो, 3 मुक्तिअ खे पाया। तंहिंखां पोइ आकाश खां हिकिड़ो दिव्य उड़न खटोलो आयो। उड़न खटोलो सम्झो था, विमान। उड़न खटोलो यानी विमान आयो। ऐं उहे 2 ज़ाल मुड़स उन ते चढ़ी सुर्ग लोक ॾांहुं हलिया विया। ही सॼो लकाव तमामु अचरज वारो हो। पोइ उन अकुल वारे ब्राह्मण भाव शर्मा आदर सां उन अध श्लोक खे लिखी वरितो। ऐं देवन जे देव जनार्दन भगवान कृष्ण जी पूजा करण जी चाह सां हू मुक्ति ॾियण वारी काशीपुरीअ में हलियो वियो। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। काशी नगरी, मथुरा नगरी, अयोध्या नगरी, केदारनाथ, बद्रीनाथ आदि 7 अहिड़ा स्थान अथव जाते मुक्ति मिलंदी आहे। काशी में अंत समय भोलेनाथ अची करे मरण वारे जीवात्मा खे राम नाम जो मंत्र ॾींदा आहिनि। चवंदा आहिनि चओ हरे राम, मुक्ति ॾेई छॾींदा आहिनि।
हरिद्वार भी अथव हिकिड़ी। उते उन ब्राह्मण घणी तपस्या शुरू कई। तंहिं महिल क्षीर सागर जी कन्या भगवती लक्ष्मी माता हथ जोड़े देवन जे देव जगतपति जनार्दन भगवान वासुदेव को पुछो त हे स्वामी, तव्हां अचानक पंहिंजी अखियूं बंदि थियल हुयूं, तव्हांजी ध्यान में हुयो, उथी छो वियव? श्री भगवान चवण लगा त हे देवी, हे लक्ष्मी, काशीपुरी में भागीरथी जे किनारे ज्ञानी ब्राह्मण भाव शर्मा मुझे भक्ति रस से भरजी तमाम दुखी तपस्या करे रहियो आहे। वो पंहिंजे इंद्रन के वश में करे गीता जे 8 अध्याय जे अध श्लोक जो जाप कंदो आहे। चओ हरे राम। मां संदस तप सां ॾाढो परसन आहियां। घणी देर खां संदस तप मूजिब फल ॾियण जो वीचार थो कयां। श्री कृष्ण गोविंद। माता पार्वती पुछो त हे भगवान, उन ईश्वर भगत भाव शर्मा कहिड़ो फल प्राप्त कयो? श्री महादेव चवनि था, हे देवी, भाव शर्मा नाले ब्राह्मण भगवान विष्णु जी कृपा सां मोक्ष के प्राप्त थियो। जिन कथा ॿुधो अजामिल दर्शन कयो भगवान जी पार्षद जो, यमदूत जो, प्राण बचिया, 12 महीना हरिद्वार में हली आयो। चो हर हर गंगे। उते हरिय जो भगवान जो भजन कई ऐं उन्हें भी श्री कृष्ण भगवान के पाए वरतो। तीअं भाव शर्मा भी भगवान कृष्ण जी काशी में भक्ति करे भगवान के पाए वरतो, मोक्ष पाए वरतो। ए संदस ॿिया कुल कुटुंब वारा जेके नरक जा दुख पाए भोगन पिया, उन्हनि जे शुभ कर्मनि सबब ईश्वर जे धाम के प्राप्त थिया। पाण अकेलो न थरियो, पंहिंजो कुल भी तारियो। चओ हरे राम। तॾहिं त भाई कोई पैदा थींदो आहे न कंहिं परिवार में कुल में भगवान जो भक्त, त पितर ख़ुशि थींदा आहिनि कि हाणे असां बचंदासीं दुखनि खां, जनम मरण खां, नरकनि जे कष्टनि खां बचंदासीं। अरे असांजे कुल में, असांजे वंश कोई भगवान जो भगत प्रकट थियो आहे। वो भक्ति करे असांखे नरकनि जे बाहि खां बचाईंदो। उहे दुआऊं ॾींदा आहिनि। तॾहिं त चवनि था पिया सतगुरु गुरु ग्रंथ साहिब में, जननी जनैत हरि सुत, जननी जनैत हरि सुत, जननी जनैत हरि सुत, नतर बांझ तन होय, नतर बांझ तन होय। चवनि था जननी यानी माता अगर पैदा करे तो हरिय जो भक्त पैदा करे, हरि भक्त पैदा न करे तो बांझ रहिजी वञे। सतगुरनि जा वचन अथव। न तो उहा पैदा ही न करे संतान, वो सुठो अथसि। अगर संतान पैदा कई तई, सब कम छॾे पंहिंजी संतान को भक्ति कराए, उनके प्रभुअ सां, सत्संग सां, कीर्तन सां, नाम सां, संतन सां, सत्संग सां जोड़े वठे, तो उनजो पूरो कुल तरी वञे। न त संतान छाजे करे थींदी आहे? सूअर के 20 ॿार थींदा आहिनि, कुतनि के 8 6 ॿार थींदा आहिनि, नांगनि के 100 ॿार थींदा आहिनि, त छा मुक्ति पाए वठंदा आहिनि उहे? संतान इन करे थींदी आहे त कुल जो उद्धार करे, भक्ति करे, आप जपे अवरह नाम जपावे। पाण त तरियो भाव शर्मा, उनजे कुल कुटुंब वारा जेके नरक जा दुख पिया भोगनि पिया, उहे भी शुभ कर्मनि जे करे, गीता जे अधिश्लोक ऐं उनजे भक्ति जेकी कई काशीअ में, उनजे करे भगवान जे धाम खे प्राप्त थी आहे। हे पार्वती, श्री गीता जे 8 अध्याय जो महात्म मूं थोरे में ॿुधायो आहे। शिवजी चवनि था, भगवान चवनि था शॉर्टकट में ॿुधायो आहे, महिमा ॾाढी वॾी आहे। त इन ते सदाई वीचार करण घुर्जे। हे देवी, ही 8 अध्याय जो महात्म मूं चयो आहे। बोल गौरी शंकर भगवान की, बांके बिहारी नंदलाल की। अॻिते श्री गीता जे 9 अध्याय जो आरंभ थींदो।
सुभाणे अची भाव सां श्रवण कजो। श्री कृष्ण गोविंद